अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां पाप नंगर ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में छा थींदो छा थियण वारो आहे या पहिरियां ड्रामे में छा थी चुको आहे सभु कुझु इन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर करणु न विसारींदा। तव्हां दोस्तनि जो वधीक टाइम नथा वठूं, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। दोस्तों पाप नंगर ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिसंदव त रेसबाला खान जे क़ैद खाने ते शेरल ऐं मल्हार हमिलो कंदा। जी हा दोस्तों, रोशन खे आज़ादु कराए वेंदा आहिनि हमले में। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां ॿिए पासे खां जेको रेसबाला खान आहे उहो छोकिरीअ खे अगवा कराईंदो पंहिंजे माण्हुनि खां। जी हा दोस्तों, इहो तव्हांखे मां ॿुधाईंदो पियो हलां त रेसबाला खान छोकिरीअ खे राबेल खे पंहिंजे माण्हुनि खे चई हुनखे अगवा कराईंदो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रेसबाला खान जेको आहे छोकिरीअ ते आशिक़ु आहे ऐं छोकिरी हुनखे न पई चाहे राबेल। ऐं रेसबाला खान कहिड़ी बि सूरत में छोकिरीअ खे हासिलु करण जी कोशिशि करे पियो रेसबाला खान, पर दोस्तों छोकिरी हुनखे न पई चाहे ऐं छोकिरी जेको आहे त मल्हार खे दांह ॾींदी आहे। मल्हार जेको आहे त ईअं हरगिज़ करणु न ॾींदो आहे, जेको आहे त रेसबाला खान जेको आहे पंहिंजी ज़बरदस्ती सां पंहिंजे माण्हुनि खे चई छोकिरीअ खे राबेल खे अगवा कराईंदो आहे। ॿिए पासे खां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको रोशन आज़ादु थी वेंदो आहे, रोशन गॾिजी शेरल ऐं मल्हार ऐं रेसबाला खान खे नुक़सानु पुॼाईंदा आहिनि। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त रेसबाला खान जो किरदारु मेन आहे ऐं वॾेरे जो ऐं तमामु भरपूर किरदारु अदा करे रहियो आहे। दोस्तों उमेदु कयां थो हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो।